गुज़िरियल कुझु सालनि खां तक़रीबन हर शख़्स कंहिं न कंहिं तौर ते कंप्यूटर या स्मार्टफोन इस्तेमालु करण ते मजबूर आहे। ऑफ़िस में कमु कंदड़ एग्ज़िक्यूटिव हुजे या तफ़रीह लाइ वेंदड़ नौजवाननि जो टोलो, हर माण्हू कंप्यूटर या स्मार्टफोन सां वाॻियल आहे। इन में मुलाज़मत कंदड़ उहे माण्हू बि शामिल आहिनि जेके घणो करे कमु कंप्यूटर ते कंदा आहिनि, जंहिं सबबि संदनि नज़र मुतासिर थींदी आहे ऐं चहिरे ते ऐनक अची वेंदी आहे। कंप्यूटर या मोबाइल फ़ोन जी स्क्रीन मां निकिरंदड़ तेज़ रोशनी रुॻो अखियुनि ते दॿाउ न, पर उन में सोज, सूर ऐं ख़ुश्की जो सबबु बणिजंदी आहे, जंहिंखां बचण लाइ कुझु एहतियाती उपाउ वठणु ज़रूरी आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त कंप्यूटर ऐं अहिड़ियुनि ॿियुनि स्क्रीन्स इस्तेमालु करण सां अखियुनि ते पवंदड़ हानिकार असरनि खे घटि करण लाइ कुझु उपाउ वठी सघिजनि था। कंप्यूटर स्क्रीन जी चमक खे मुनासिब रखण लाइ FLUX प्रोग्राम डाउनलोड कयो वञे, जेको स्क्रीन जी चमक खे भरपासे जे माहौल मूजिबि कंट्रोल में रखंदो आहे, जंहिं सबबि अखियुनि ते पवंदड़ वाधू दॿाउ बि घटिजी वेंदो आहे। इहो प्रोग्राम इंटरनेट ते बिना मुआवज़े दस्तियाबु आहे। इन प्रोग्राम खे कंहिं बि लैपटॉप या स्क्रीन लाइ डाउनलोड करे सघिजे थो। प्रोग्राम खे इंस्टॉल करण खां पोइ उन जी सेटिंग्स में वञी स्क्रीन जी चमक खे कंट्रोल करण जे ऑप्शन खे ऑन करणो पवंदो। स्क्रीन जी चमक जी सेटिंग्स में इहा सहूलियत मौजूदु आहे। तव्हां ऑटो ब्राइट जे ऑप्शन खे महदूद मुदे लाइ बंदि करे सघो था, छो त इन जी ज़रूरत वीडियोज़ या तस्वीरुनि लाइ हूंदी आहे। स्मार्टफोन्स ते स्क्रीन जी चमक खे घटि करण लाइ केतिरा ई प्रोग्राम्स मौजूदु आहिनि, जिन खे इंस्टॉल करण बाद स्क्रीन जी चमक खे मुनासिब हद ताईं कंट्रोल करे सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त स्मार्टफोन्स खे नाइट मोड सॉफ्टवेयर ते इस्तेमालु कयो वञे, जेको एंड्रॉइड ऐं आईफोन स्टोर में दस्तियाबु आहे। साइंसी तहक़ीक़ जे नतीजनि मूजिबि उहे माण्हू जेके घणी देर ताईं कंप्यूटर ते कमु कंदा आहिनि, उन्हनि जी नज़र मुतासिर थियण जा इम्कान बि वधीक हूंदा आहिनि। अखियुनि ते पवंदड़ दॿाउ सां न रुॻो अखियूं ॻाढ़ियूं थी वेंदियूं आहिनि, पर जिस्मानी सिहत ते बि नाकारी असर पवंदा आहिनि, जॾहिं त ज़हनी मूंझारा बि वधी वेंदा आहिनि, जंहिं सबबि कम में ग़लतियूं थियण लॻंदियूं आहिनि। पंहिंजी स्क्रीन जी रोशनी खे कंट्रोल करियो, छो त कंप्यूटर ते नज़रूं रखण सां नज़र मुतासिर थींदी आहे। इन लाइ पंहिंजी अखियुनि खे थोरी देरि आराम ॾियो। ईअं करण सां अव्हांखे शुरूआती तौर में ॾुखियाई त थींदी, पर वक़्त सां गॾोगॾु इहा आदत बणिजी वेंदी। अहिड़ी रीति अव्हां अखियुनि खे महफ़ूज़ रखंदे घणी देरि ताईं कंप्यूटर इस्तेमालु करे सघंदा। स्क्रीन जे कलर टेम्परेचर खे घटि रखो। हीउ हिकु फ़नी सुधारो आहे जेको रंगीन स्क्रीन्स लाइ इस्तेमालु थींदो आहे। हिन में नीरे रंग जे शुआनि खे घटि कयो वेंदो आहे, जेको पीले, नारंगी ऐं ॻाढ़े जी भेट में नज़र ते वधीक असरअंदाज़ थींदो आहे। ऊंदाह में स्क्रीन जे इस्तेमाल खां पासो करियो। माहिरनि जो चवणु आहे त स्मार्टफोन या कंप्यूटर खे कॾहिं बि ऊंदाही में इस्तेमालु न कजे। ऊंदाही में कंप्यूटर या स्मार्टफोन जी स्क्रीन मां निकिरंदड़ रोशनी सिधी रीति अखियुनि ते असरअंदाज़ थींदी आहे, छो त भरपासे में ऊंदाही जे करे उन रोशनी जी चमक वधी वेंदी आहे, जंहिंसां अखियुनि ते दॿाउ पवंदो आहे। कंप्यूटर जेकॾहिं ऊंदाहीअ में इस्तेमालु करणु ज़रूरी हुजे त उन सूरत में स्क्रीन जी रोशनी खे घटि करियो ऐं घणी देरि ताईं इस्तेमालु न करियो। अव्हांजी स्क्रीन जेकॾहिं नंढी आहे त इन सूरत में ज़रूरी आहे त अव्हां अखरनि जी साइज़ खे वॾो करियो त जीअं अखियुनि ते दॿाउ न पवे। कंप्यूटर स्क्रीन ते देरि ताईं कमु कंदड़नि लाइ ज़रूरी आहे त पंहिंजी अखियुनि जी हिफ़ाज़त कनि ऐं कोशिशि कनि त अव्हां जूं अखियूं ख़ुश्क न थियनि। इन लाइ वक़्फ़े वक़्फ़े सां अखियूं छिंभणु घुरिजनि। माहिरनि जो चवणु आहे त अखियुनि में पैदा थींदड़ रतूबत जल्दी ख़ुश्क थी वेंदी आहे। इन लाइ ज़रूरी आहे त थोरी थोरी देरि बाद अखियूं छिंभजनि, छो त अव्हां जीअं ई अखियूं छिंभंदा आहियो त घिम अखियुनि में अची वेंदी आहे। जेकॾहिं अखियूं छिंभण में देरि कजे त घिम ख़ुश्क थी वेंदी आहे। माहिरनि जो चवणु आहे त कंप्यूटर इस्तेमालु कंदड़नि लाइ 20 मिंटनि जी वर्ज़िश फ़ाइदेमंद थी सघे थी, जंहिं लाइ हर 20 मिंटनि बाद इहा मश्क कजे। हर 20 मिंट बाद अखियुनि खे बंदि करे 10 भेरा अखियूं छिंभजनि। इन सां अव्हांजी अखियुनि में घुर्बल मिक़दार में घिम अची वेंदी आहे। इन वर्ज़िश सां अखियुनि ते पवंदड़ दॿाउ घटिजी वेंदो आहे, जंहिं जे करे काफ़ी देरि ताईं कंप्यूटर स्क्रीन ॾिसी सघिजे थी। माहिरनि जो चवणु आहे त बिना वक़्फ़े जे घणी देरि ताईं कंप्यूटर इस्तेमालु न करियो। हर भेरे डिघो वक़्फ़ो वठो। इन सां न रुॻो अखियुनि ते दॿाउ घटिजी वेंदो, पर मुसलसल कमु करण जी सूरत में कम जो मयार ऐं सिहत ते नाकारी असरनि खां बि बची सघिजे थो।